ॿुधाईंदे तमामु दुख थो थिए कि हिकु नई बीमारी अची वई आहे ऐं जेका ॾाढी ख़तरनाक बीमारी आहे ऐं धीरे धीरे इहा पूरे समाज में थी फैलिजे ऐं उन बीमारीअ जो नालो आहे सीक्रेट सेंटा। तव्हांखे ख़बर न हूंदी पर मां ॿुधायांव थी, ई बीमारी जेकी आहे न, हिन में छा था कनि माण्हू, डिसाइड था कनि पिया कि हिकु दोस्त ॿिए जे लाइ, ॿियो दोस्त टे जे लाइ, टियों दोस्त चौथे जे लाइ सीक्रेट सेंटा ठही करे गिफ्टियूं ॾींदो ऐं उनखे ख़ुशि कंदो। ऐं उहा बीमारी हाणे मुंहिंजे किटी ग्रुप में बि अची वई आहे। ऐं डिसाइड छा थियूं कनि, बसि 1000 वारी गिफ्ट ॾींदासीं। बसि मां 3 किटी ग्रुप्स में आहियां, माना 10 मेंबर्स, माना मां 30,000 जूं गिफ्ट्स हलायां। 30,000 ऐं असां त सोचींदा आहियूं हिनखे हीअ शइ वणंदी आहे, हुनखे उहा शइ वणंदी आहे, सोचे सोचे करे गिफ्ट वठी ईंदा आहियूं। ऐं हो सोचे न असांजे बारे में, मुंहिंजे बारे में कंहिं सोचो? मूंखे ख़बर अथव छा ॾिनो अथऊं सीक्रेट सेंटा ठही करे? हेॾे वॾे बॉक्स में मूंखे छा मिलियो आहे? हे जोराबा, हैप्पी विंटर, मैरी क्रिसमस लिखियल आहे। जोराबा हाणे मां काॾे कयां, थधि में पाए घुमां? बसि अरे बंदि कयो यार, इहो बंदि कयो, इहो सीक्रेट सेंटा जी प्रथा। असांजो झूलण साईं वेठो आहे असांजे लाइ, उहो ॾींदो असांखे गिफ्ट ऐं उन ॾिनी आहे। असां सिंधियुनि खे गिफ्ट ॾिनल आहे यार, बंदि कयो इहो।